अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा रेस बालाजी खान मल्हार खे आज़ाद कराए छॾींदो। छा रेस बालाजी रावल खे मारण में कामयाब थी वेंदो। छा वरियल जो पुट सिकंदर खान हाणे ठीक थी करे घर अची वेंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾिनो रहा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न कंदो काफ़ी असांजी हौसला वधे थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करियूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बालाजी खान जेको आहे मल्हार जे पीउ खे चवंदो त अगर जेकर आईंदा तारे पुट ईअं मूंसां बदअख़लाक़ी कई त पोइ मां उनखे वरी बि बदिराए सघां थो। उनजे करे तूं हितां पंहिंजे पुट खे घरे वठी वञी त पोइ उनखे ज़रूरु सम्झाइजांइ जीअं हू मूंखे ॾाढे न ॾेखारे ऐं मूंसां दुश्मनी न निभाए। मल्हार जो पीउ चवंदो त रेस बालाजी खान हू मुंहिंजी हिकु बि ॻाल्हि नथो मञे। बहरहाल तव्हां मुंहिंजे पुट मथां रहम कयो। अगरि जेकर तव्हां मुंहिंजे पुट मथां रहम नथा कयो त पोइ मुंहिंजे करे उन ते हथ हल्को रखो। ऐं पोइ मल्हार जो पीउ मल्हार वटि हलियो वेंदो। मल्हार खे चवंदो त बालाजी खान पुलिस खे चयो, पुलिस तोखे ज़रूरु आज़ाद कराईंदो। मल्हार चवंदो त बाबा तूं उन वटि छो वें, असां नथा चाहियूं त तूं उनजे पेरे में झुकी असांखे आज़ाद करी। ये त कॾहिं थी बि नथो सघे छो जो हू असांजो दुश्मन आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रस बालाजी खान जेको आहे शी खे चवंदो त तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं उहे सुठे माण्हू घुरा जीअं सिकंदर वांगुरु रावल जो कम बि तमामु करे छॾनि त रावल मां इहो मगी बि लही पवे ऐं मां उनखे कॾहिं बि ॾिसी नथो सघां पंहिंजे अखियुनि जे आॾो। उनजे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं रावल जो बि कमु तमामु कर ऐं उनखे पूरो कर त जान छुटे ऐं कंध मां बि इहो बार लही पए। मुंशी चवंदो त हा वैसे मां उहे माण्हू ज़रूरु ॾिसंदुसि जेके हिन रावल खे खट भेड़ो कंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरियल जेको आहे अस्पताल वेंदो पंहिंजे पुट ॾे। पोइ डॉक्टरनि सां ॻाल्हाईंदो, डॉक्टरनि खे चवंदो तव्हांखां जेतिरो जल्द थी सघे तव्हांजे पुट जे एतिरो त इलाज करायो जीअं हू तमामु जल्द सिहतयाब थी अचे ऐं पोइ इन में मां बि अव्हांखे ज़रूरु मिठाई खाराईंदुसि। डॉक्टर चवंदो त अवल तूं टेंशन न कर, तमामु जल्द वारो पुट सिकंदर चाक थी करे घर अची वेंदो। अवल चवंदो डॉक्टर हा ईअं दिलासो ॾियो बाक़ी मूंखां को बि बर्दाश्त नथो थिए। मां चाहियां पियो त हर हाल में मां वञी रेस बालाजी खान खां इन जो पलांद कयां। बहरहाल छा कयां, हेॾे पुट अस्पताल में उनजे करे मां ख़बर कयो वेठो आहियां रेस बालाजी खान इहो सुठो न आहे कयो मुंहिंजे पुट जे मथां हमलो करे। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, कहानी पसंदि असांखे ॾींदा। हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।